अड़ी ॿुध, तूं मूंखे ॾिसी मुंहुं छो पुछड़ो कंदी आहीं? उन ॾींहुं बि नोलू नाए जी शादीअ में तूं मूंखे ॾिसी कटां पई खाएं, छो? उहा तुंहिंजी ग़लति फहमी हूंदी आहे मासी मटुली। मां तोखे ॾिसी आख़िर मुंहुं छो फेरींदमि? हल हल, मां खां रुॻो 10 साल नंढी आहियां, मासी कहिड़े संग में थी चए? पाण खे हरू भरू वॾेरियूं थियूं सम्झो। बनी जेतिरी तव्हांखे आहे ओतिरी असांखे बि आहे। निभागे नोलूअ रुॻो 10 वेसा छा विकी आहे, हाणे त पाण खे अलाए छा थियूं सम्झो। हाणे मुंहिंजो वात न खोलाए, न त ज़बान मूं वटि बि आहे। अची वई न पंहिंजी असुली रग ते। मटुलीअ सां जंहिं बि सीनो सायो आहे पाणो पटिजी वियो आहे। असां बि त नोलू नाए खे नेठि पनाए आयासीं। अहिड़े सुहिणे सेबते खे अलाए छा खां संग न पिया ॾियो। फ़क़ीर माण्हू अथव, फ़क़ीर। छॾेव न पिटे, सॼी उमिरि वेठी हूंदव ऐं कुंवारी थी मरंदव। अलो रख धणी, न्याणियुनि खे थी पिटे। भला कहिड़ो आफ़ाल आहे नोलू नाए में? 5 दर्जा बि पढ़ियल हुजे हा त बि असां कोन मोटायूं आहे तव्हांखे। पढ़ियल न होशियार आहे, वापार जो कंदो आहे। अॼु ताईं पीढ़ीअ में कंहिंखे बि फुरण कोन ॾिनो अथई। साले सेबते वापारीअ जो शागिर्दु आहे। 10 साल बकरियूं कहरायूं वेंदो हुअसि, पचाए पोइ गानो ॿधो हुअईंसि ऐं दुआ बि कई हुअईंसि त कॾहिं न फुरबे। ऐं दुआ रंगुला तो वॾनि वॾनि पढ़ियल लिखियल ऑफिसरनि खे फुरे नाड़ कयो अथई। ऐं जेका अधी रेवड़ीअ खां आधारी बकरी वती आई न, उन बरी बकरीअ 3 फर ॾिना हुआ, हिकु छेलो ऐं 2 बूज़। उहे 2 बूज़ पीढ़ीअ ते पढ़ियल लिखियल माण्हुनि जे मथे में हणी आयो। पुॼनिस भला तुंहिंजा इहे पढ़ियल लिखियल? माना त ठगियूं थो करे। भले बेसंती ठग हूंदो तुंहिंजो भाउ। कुंवार ॾिसी अंदर ई सड़ी वियो अथव। 2 मुड़सनि जो तजुर्बो अथसि, भरी बि सॼे ॻोठ खां वधीक थी खणे। फुटिन ते बीहारेसि त 2 मण मेड़े वञे। हाँ, 2 मुड़स? हा, पहिरीं मुड़स भोग करे चयुसि त गोलाड़ी अचो त मल विढ़ूं। हिन जी बि फू जवानी ही पखी पइजी वियसि। फेराए जो हईंसि त मुड़स जो साह न तो ॾिठो न मूं ॾिठो। तोबा ताइब ॾाढी थी, पर कुदरत खे जेको मंज़ूर, जवानीअ में ई वेचारी रंगजी वई। अच्छा, ऐं भला ॿियो मुड़स? पिणस वरी हिक मल सां परणायोसि। उहो वरी हिक ॾींहुं भिटाईअ जे मेले तां मल हाराए आयो। हिन खे बि गुस्सो अची वियो, सो मुड़स खे मल विढ़ण पई सेखारे। उबतो मुड़स खे जो जाठो हयईं त हमराह खे ओलो धकु लॻी पियो। साह तो ॾिठो न मूं ॾिठो। उहो इन करे थी ॿुधायां त होशियारी हुजेव। हाणे असां सां सोचे सम्झी खोसजो। भलो कयोसि जो रहज़न ज़ाल वठी ॾिनीसि। आफ़ाल वरी कहिड़ो अथसि? उन ॾींहुं अबे चयुसि त मेंह थी लॻे, उन लाइ को पाॾो त ॾिस नोलू नावा। अबे खे चयई, मेंह लाइ त ॾाढो परेशान आहे। अॻिते अहिड़ा गुथा लफ़्ज़ ॻाल्हायई जो अबे बूट लाइ पोयों लॻुसि। मडकाईंदो अलाए काॾे भॼी वियो, न त अॼु कांदबा वेठा खाओसि हा। डिसेबल माण्हुनि ते टोका न कर, इहो त कुदरत जे तरफ़ों मंडो थी पियो। उहो बि हाणे कुदरत ते। अबो ॿुधाईंदो आहे त पिणे पोलियो जा फुड़ा न पीआरिया हुयसि ऐं टीम खे ॻोठ मों ई भॼाए कढियो हुअईं। डॉक्टर अली रज़ा घणियूं मिंथा कयुसि, आख़िर में टोपी लाइ मेड़ बि कयईंसि, पर मुलनि जी ॻाल्हि में अची वियो। चए पियो त फुड़नि सां नामर्द थी वेंदो। उनजो नतीजो उहो निकितो जो पोलियो थी पियुसि। अकुल त नसुल में ई कोन्हेव। हीअ माई त अॼु हुत थी ॾंभे। मांखे बि अलाए छो खुटीअ खयो जो ॻाल्हाऊ थी मांसि। हाणे धगु ॾे त मां वञा लसी वठण।